من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له واشهد ان لا اله الا الله وان محمدا عبده ورسوله اما بعد فاعوذ بالله من الشيطان الرجيم قل لو كان البحر مدادا لكلمات ربي لنفد البحر قبل أن تنفذ كلمات ربي ولو جئنا بمثله مددا اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد मौजूद के बारे में तो ॿुधी चुका आहियो। अल्लाह रब्बुल आलमीन जो शान, अल्लाह रब्बुल आलमीन जी मारिफत, मालिक करीम जी पहचान। इंशाअल्लाह इन उनवान ते तव्हांजे साम्हूं चंद गुज़ारिशा ज़िक्र करियां थो। इन मौज़ू खे ॿुधाइण सम्झण ऐं सम्झाइण खां अॻु में इन मौज़ू जी अहमियत खे सम्झो। जेकॾहिं बंदे में इन मामले में सही अल्लाह पाक जी पहचान ऐं मारिफत अची वञे, इंशाअल्लाह उहो बंदो कॾहिं बि मुशरिक कोन थींदो। असांजे माशरे में शिरक इन जे करे आम आहे जो अल्लाह जी पहचान कान्हे का। अल्लाह जी ज़ात यकीन तवक्कुल भरोसो इन जे करे कोन्हे जो अल्लाह जी पहचान कान्हे का। माण्हुनि जी ज़िंदनि ते, फ़ौतशुदगान ते, क़बरनि ते, हजरनि ते, शजरनि ते इन जे करे यकीन आहे जो माण्हुनि कूड़ा किस्सा ॿुधाइनि करे हुननि पंहिंजे मालिक जो सही शान ॿुधो ई कोन्हे को। जेकॾहिं बंदा अल्लाह जी ज़ात खे सुञाणे वठंदे यकीन ॼाणियो अलैहि फलियतवक्कलिल मोमिनून वारो मक़ाम हासिल ॾे। क़ुरान चए थो वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह, अल्लाह जी ज़ात मोमिननि खे हर शइ खां वधीक प्यारी आहे। पर यकीन ॼाणो इन शइ ते अमल इन जे करे नज़र नथो अचे जो अञा असां सही नमूने अल्लाह जी ज़ात खे सुञातो कोन्हे को। अहकामात में नाफ़रमानियूं छो वञनि? इबादात, नमाज, सदकात, ख़ैरात, तमाम तर उमूर में यकीन ॼाणो सभिनी जो कारण ई हो आहे असां पंहिंजे परवरदिगार खे सुञातो ई कोन्हे। जे मालिक खे सुञाणियो आहे न, कॾहिं नाफ़रमानियूं कोन कयूं आहे। छो त रब इन इताअतनि जे मुक़ाबले में इताअतनि जे बदिले में, फरमाबरदारियुनि जे बदिले में नमाज़, रोज़ो, ज़िक्र, फ़िक्र, तौहीद इन सभिनी जे बदिले में केॾा सुहिणा ऐलान कया। तव्हां इहे अमल पंहिंजे अंदरि पैदा कयो, तव्हां अल्लाह जा महबूब बणिजी वेंदो। तव्हां इहे अमल कयो, अल्लाह तव्हांजो तमाम तर मामलात में दुनिया में आख़िरत में मददगार बणिजी वेंदो। पर जॾहिं जंहिंखे ख़बर हुजे न अल्लाह जी ज़ात आहे कहिड़ी, जो उन जी मदद, उन जी रहमत, उन जो करम, उन जो कुर्ब, उन जूं रहमतूं, उन जूं बरकतूं हिननि अमलनि जे करे नसीब थियूं थियनि। जे सही नमूने असीं अल्लाह जी ज़ात खे सुञाणियूं, यकीन ॼाणियो त सभु मामला असांजा सही थींदा। बुनियादी बिगाड़ किथे आहे? बुनियादी बिगाड़ थिया त असां पंहिंजे मालिक खे सही नमूने सुञाणे कोन सघायूं। ऐं दीन जो जेको पहिरियों दरस आहे, बल्कि अल्लाह जे क़ुरान जी जेका पहिरीं वही आहे, पहिरीं वही जो मौज़ू ई हुई आहे। सही बुखारी में किताब बदल वही में बाब कई फ़कान बदल वही में सदाईं ॿुधो था। पहिरीं वही कहिड़ी नाज़िल थी? पहिरीं वही कहिड़ी लथी? इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़, ख़लक़ल इंसान मिन अलक़, इक़रा व रब्बुकल अकरम अल्लज़ी अल्लम बिल कलम। यकीन ॼाणियो पहिरीं वही नाज़िल थी अल्लाह जे शान सां, पर उन रब जे नाले सां जे रब पैदा कयो, जेको रब ख़ालिक़ आहे। इब्तिदाई तव्हां धीरे पंहिंजे मालिक खे सुञाणियो। ऐं क़ुरान हकीम जो आयतूं अगरि जाइज़ो वठंदो वॾो तइदाद आहे, बल्कि क़ुरान जो हिकिड़ो हिसो आहे, हदीसनि जो हिकिड़ो हिसो आहे, जंहिंजो बुनियादी उनवान, जंहिंजो बुनियादी मौज़ू अल्लाह जी शान, अल्लाह जो मर्तबो, अल्लाह जी मारिफत, त पंहिंजे रब खे सुञाणियो। हाणे क़ुरानी आयात खे थोरो साम्हूं रखो, रब जी सिफ़ात मां कुझु सिफ़तनि खे साम्हूं रखो,
याननि जे रब क़ुरान हदीस में जेके ॻाल्हियूं ॾसूं शरीयत ॿुधाए थी तव्हांखे जेको कुझु नज़र अचे थो हे सभु अल्लाह पैदा कयो आहे। साॼे ॾिसो, खाॿे ॾिसो, अॻियां ॾिसो, पोयां ॾिसो। तव्हां के रब जी शरीयत चए थी सभ खां पहिरीं तव्हां पाण खे ॾिसो, तव्हां पाण खे अशरफुल मखलूकात था सम्झो। दुनिया जी तरक़ी, दुनिया जूं तवानायूं, दुनिया जा इल्म हिलम जा तव्हां कई दर्जा ते हो तव्हांजे खोपड़ी खे पंहिंजी ज़ात खे हर्फ़ आख़िर था सम्झो। हो पहिरां ॾिसो तव्हांखे कंहिं ठाहियो। तव्हां मुंहिंजे वजूद ते ॾिसो हो कहिड़ो ख़ालिक आहे, हो कहिड़ो पैदा करण आहे, उनजी कुदरत खे, उनजी तख़लीक़ खे सम्झो। रब फरमाए पहिरां पाण खे सिधो या अय्युहन्नासु उबुदू रब्बकुम अल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। उहा त अल्लाह जी ज़ात जे रब तव्हांखे पैदा कयो, उन मालिक जे शान खे सम्झो। खलक़ अलल इंसान हीनुम मिन अद्दहर लम यकुन शैय्यन मज़कूरा इन्ना ख़लक़नल इंसान मिन नुत्फ़तिन अमशाजिन नब्तली फजअलनाहु समीअन बसीरा। तव्हां हुयो ई कोन हिकिड़ो ज़मानो यादि कयो, ने रब तव्हांखे हिकिड़े पाणी जे कतरे मां पैदा कयो। अलम यकुन नुत्फ़तन मिन मनिय्यि युमना सुम्मा काना अलक़तन फ़ख़लक़ वसव्वा फजअल मिनहु ज़ौजैनि ज़कर वल उन्सा। गाड़ी में हलदे, गाड़ी में घुमदे, आरसी जे साम्हूं बीहंदे, तकरीरूं कंदे, तहरीरूं लिखदे, उहिदा ऐं मनसब संभालींदे कॾहिं यादि कयां तूं पाणी जे कतरे जी सूरत में है, उहो रब जो शान आहे, उहो पैदा करण वारो आहे जे रब तोखे पैदा कयो। वलक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन सुम्मा जअलनाहु नुत्फ़तन फ़ी क़रारिन मकीन सुम्मा ख़लक़नल नुत्फ़त अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त मुद्ग़तन फ़ख़लक़नल मुद्ग़त इज़ामन फ़कसवनल इज़ाम लहमा सुम्मा अंशअनाहु ख़ल्क़न आख़र फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। तोखे कीअं पैदा कई, हिकु हिकु जाइ ते नज़र कंदे, हिकु हिकु मरले ते नज़र कंदे तोखे पतो पवंदो, तोखे नशी जी ख़बर पवंदी उहो केॾे शान वारो आहे, कहिड़ो अज़ीम ख़ालिक़ आहे, कहिड़ो अज़ीम पैदा करण आहे। पर में तोखे पाणी जे फुड़े मां रत जे दग जी सूरत में आंदोसीं, रत जे दग मां तोखे गोश्त जे लोथरे जी सूरत में आंदोसीं, गोश्त जे लोथरे मां वरी तोखे हड्डियुनि जी सूरत में आंदोसीं, वरी हड्डियुनि खां बाद में हुनजे मथां गोश्त चाढ़ियोसीं। ही ॾिस तुंहिंजे पोयां हुन कारीगर जी केॾी वॾी कारीगरी आहे। फलयंजुरिल इंसानु मिम्मा ख़ुलिक़ मिम्मा दाफ़िक़। पर इंसान रुॻो इहो सोचे उहो पाणी कीअं पैदा कयो जेको अम्मा ॾे अब्बे जे छाती में हुयो, पुछ में हुयो। इन ते बारीक बीनी सां गौर करे फरमाए रुॻो तूं पंहिंजे वजूद ते ॾिसे न, तूं हुन कारीगर जी कारीगरी नज़र ईंदी, हुनजो तोखे शान नज़र ईंदो। बल्कि जेॾे ॾिसने, जे पासे ॾिसने अफ़रअयतुम मा तहरुसून अअंतुम तज़रऊनहु अम नहनु ज़ारिऊन। हे दुनिया ते नज़र कंदे वण टिण बूटा ज़रात नज़र ईंदी। रब फरमाए तो ठाही या असां ठाही, हे असांजो शान अथई, ये शयूं असां ठाहियूं आहिनि। अफ़रअयतुमुल माअ अल्लज़ी तशरबून अअंतुम अंज़लतुमूहु मिनल मुज़्नि अम नहनुल मुनज़िलून। हे जेको बरसातनि वारो पाणी लहे थो, हे पीओ था, हे ॿुधायो कें नाज़िल कयो, तव्हां कयो या असां कयो। क़ुल अरअयतुम इन अस्बह माअकुम गौरन फमन यअतीकुम बिमाइन मईन। हे खूहनि मां, नलकनि मां, मोटरनि मां जेको पाणी पीओ था, कॾहिं ॿुधायो इहो कें पैदा कयो। अफ़रअयतुमुन नार अल्लती तूरून अअंतुम अंशअतुम शजरतहा अम नहनुल मुनशिऊन। पर में जेके बाहूं ॿारियो था, ॿुधायो ये काठूं कें पैदा कयूं, ये शयूं कें ठाहियूं। बल्कि हम ख़लक़ुस समावात वल अर्द बल ला यूक़िनून। हक़ीक़त त ज़मीन ऐं आसमान जे पासे ॾिसो था, सुञाणो पंहिंजे ख़ालिक जे शान खे, ख़ालिक जे मान, जंहिंजे हुक्मनि खे लिखियो ई कोन था, जिन ॻाल्हियुनि ते तवजो ॾियो ई कोन था, जंहिं टेम कढणु तव्हांखे ॾाढो ॾुखियो थो लॻे, जंहिं रब ते यकीन करणु तव्हां सिखिया ई न आहियो। अरे ॾिसो उहा केॾी अज़ीम ज़ात आहे। पर में जेकॾहिं तव्हां ॾिसो हर पासे नज़र कंदो, हर शइ जो ख़ालिक़ उहो आहे। अल्लाहु ख़ालिक़ु कुल्ली शइ। ही ज़मीनूं है, आसमान है, पहाड़ है, जबल है, हजर है, शजर, यमीन और यसार में, साॼे खाॿे, अॻियां जहान पोयां जहान, जेॾे तव्हां नज़र कंदो पूरी तख़लीक़ अकेले रब्बुल आलमीन जी ज़ात ॾी आहे। वो एतिरे क़दर जो फरमाए मुशरिकनि खां बि जे ही मौज़ू छेड़ी ईंदा न, से बि चवंदा ख़ालिक़ उहो ई आहे। वलइन सअलतहुम मन ख़लक़स समावाति वल अर्द लयक़ूलुन अल्लाह। ओ मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम, ओ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा साथियो, इन खां पुछा कयो हे ज़मीन आसमान कें ठाहिया, के जे बि दर ते झुकनि, पर चवंदा अल्लाह। वलइन सअलतहुम मन ख़लक़स समावाति वल अर्द लयक़ूलुन ख़लक़हुन्नल अज़ीज़ुल अलीम। से गवाही ॾींदा त अल्लाह जी ज़ात ई सभु शयूं जोड़ियूं आहिनि। रब खां सवा साॼे खाॿे गौर कंदो, यकीन ॼाणियो के ज़रो बि कोन्हे ठाहियो। हज़ारे साल पुरानी तारीख़ खणी उथड़ायो, अॻिते जा अंदाज़ा हणो, हिते जा, हुते जा, जन्नत जा, जहन्नम जा, ज़मीनूं, आसमान, बुलंदियूं, का शइ आहे जेका अल्लाह खां सवा के ॿिए ठाही हुजे। हाज़ा ख़ल्क़ुल्लाह फ़अरूनी माज़ा ख़लक़ल लज़ीना मिन दूनिही। पर भई ही जेके शयूं तव्हां ॿुधो पिया, जेके रब तव्हांखे उहो अने अकेले जी कारीगरी अथव।
फारूनी मादा खलकल्लज़ीन मिन दूने ॿुधायो उन खां सवा केरु आहे जेका शइ ठाही हुजे जेॾे नज़र कंदो उन जो शान आहे उन जी कारीगरी आहे उन हर शइ खे पैदा कयो आहे ओ यकीन ॼाणियो अॻियां घणियूं ॻाल्हियूं त पंहिंजी जाइ ते जबल ज़मीनूं आसमान इंसान रुगो पंहिंजे वजूद ते नज़र करे माण्हू चवंदा न साइंस हले किथे पहुती आहे टेक्नोलॉजी हले किथे पहुती आहे अड़े किथे पहुती आहे 6 फुट वजूद है तुंहिंजो दिमाग़ जी ॻाल्हि करे थी रगन जी ॻाल्हि करे थी हथनि पेरनि जी ॻाल्हि करे थी हे तुंहिंजी टेक्नोलॉजी अॼु ते सम्झी कान सघी आहे त इंसान जी दिलि छा आहे अॼोकी दुनिया अॼोकी मेडिकल अॼोकी साइंस अॼोकी तहक़ीक़ हिन दिलि खे बसि इहो ई सम्झो आहे गोश्त जो टुकड़ो आहे हिन खां मथे सम्झी कान्हे सघी कान्हे का शान वारो अहिड़ो तोखे ठाहियो अथव तोखे रूह ॾिनो अथव अॼु जी दुनिया में वॾा वॾा फ़िलासफ़र आया उहो ख़ालिक़ आहे अहिड़ी दुनिया ठाही ख़बर ई कान्हनि रूह आहे छा दुनिया में साॼे खाॿे वॾी ख़बर हलंदी आहे साइंस जा माण्हू वॾा तबसरा कंदा गर्मी जी ख़बर पवे सर्दी जी ख़बर पवे हवाउनि जी ख़बर पवे नमी जी ख़बर पवे हर शइ जी ख़बर पवे थी मरण वारे जो रूह कहिड़े पासे खां निकितो कंहिंखे ख़बर पई अॼु ताईं रूह निकिरी करे केॾे वियो हे उन जी तख़लीक़ आहे मिस्र जे म्यूज़ियम में पियो आहे फ़ौरदहुम अन्नार वबेसर रिफ़्ज़ुल मरफ़ूद वबेसर विर्दुल मौरूद सुबुह जो बदाब थिएसि थो शाम जो बदाब थिएसि थो अॼु जी दुनिया सम्झी सघी आहे तो बदाब थिएसि कींदो उन रब जी कैफ़ियत छा आहे हे उन जी तख़लीक़ आहे पर में क़यामत जो ॾींहुं सदाईं ॿुधो था एॾो वॾो ॾींहुं आसमान टही वेंदा ज़मीनूं फाटी वेंदियूं समुंडनि में बाहूं लॻी वेंदियूं पर सब ॻाल्हियूं पवंदी पर अल्लाह जो शान उहो अथव वमा अम्रु साअति इल्ला कलमहिल बसर वो रब उहो ख़ालिक़ आहे उहो क़ादिर आहे उहो क़दीर आहे उहो शान वारो आहे उहो इज़्ज़तनि वारो आहे पर में एॾी वॾी क़यामत खे लम्हे भर में हाणे क़ादिर आहे अख छिंभ में हाणे क़ादिर आहे अरे हू अक़रब अख छिंभ अञा वॾी ॻाल्हि आहे उन खां अॻु में उन क़यामत खे आणण ते क़ादिर आहे और जन्नत जो तस्करो पढ़ो छा मुंहिंजे रब जो शान केॾो ख़ालिक़ आहे रुगो जन्नत जो तज़किरो कुरानी आयात में पढ़ो सही बुखारी में पढ़ो किताब वदल खल्क में पढ़ो बाब सिफत जन्नत पढ़ो सही मुस्लिम में तो पूरा किताब है किताबुल जन्नत सुनन तिरमिज़ी में मुस्तकिल किताब अब्वाब सिफत जन्नत हदीस में खोड़ सारे वो सूरह रहमान जो ॿियो रुकू पढ़ो रुगो थोरो वो केॾो वॾो ख़ालिक़ आहे दिल दिमाग़ हाज़िर रखो उन मालिक खे सुञाणियो ऐं गौर विचार कयो उन अज़ीम ज़ात जो हुकम केॾी अहमियत थो रखे हो जेकॾहिं राज़ी थी पियो केॾो सादतमंद माण्हू आहे अब तो फरमाए वली मन खाफ मकाम रब्बी जन्नतान जेको रब खां ॾिनो उन लाइ ॿ बाग़ आहिनि पहिरीं खां फरमाई व मिन दूनिहिमा जन्नतान ॿ बाग़ ॿिया बि अथसि फरमाए फ़ीहिमा इनान तजरियान ॿ चश्मा बि अथसि वरी खां फरमाए फ़ीहिमा इनान नदाख़तान ॿ चश्मा ॿिया बि अथसि जन्नती शख़्स ले रुगो सूरह रहमान जे आख़िरी रुकू में फरमाई 4 बाग़ बि आहिनि 4 चश्मा बि आहिनि ऐं फरमाई जञा अॻियां क़ुरान खे पुछा कंदो न मसलुल जन्नति लती वुइदल मुत्तक़ून फीहा अनहारुम मिन माइन गैर हासिन व अनहारुम मिन लबनिन लम यतगय्यर तामुहु व अनहारुम मिन खम्रिन लज़्ज़तिन लिशारिबीन व अनहारुम मिन असलिन मुसफ़ा इन खां हकी करे उते शराब जूं नहरूं नज़र ईंदियूं खीर जूं नहरूं नज़र ईंदियूं पानी जूं नहरूं नज़र ईंदियूं माखी जूं नहरूं नज़र ईंदियूं कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं बयानु कजनि पर में जेकॾहिं तव्हां ॾिसो सोन जूं सिरूं घर छाजा ठहियल सोन जे सिरनि जा घर छाजा ठहियल चांदी जे सिरनि जा वण छाजा सोन जा वण छाजा चांदी जा खाम छाजा सोने चांदी जा पर में जेकॾहिं जन्नतिन जे लिबास खे ॾिसंदो जन्नतिन जा कपड़ा ॾिसंदो केॾा कीमती हूंदा अहिड़ो तज़किरो क़ुरान कयो पर फरमाया वइज़ा रअयता सम्म रअयता नईमन व मुल्कन कबीरा जेको शख़्स जन्नत में वेंदो उन जन्नती जी तव्हां इज़्ज़त ऐं हैसियत जेकॾहिं ॾिसो न हू त वॾे मुल्क जो मालिक आहे वॾी स्टेट आहे उन जे हथ में ऐं उहा स्टेट केतिरी आहे नबी सुनो जो रुख रुख ॾेखारियो सही मुस्लिम में किताबुल ईमान में बाबू आख़िरी हलिनार में नबी फरमाया आख़िरी माण्हू आख़िरी ये समझो नबी भी कोने सिद्दीक भी कोने शहीद भी कोने आख़िरी माण्हू आहे जॾहिं जन्नत ॾे वञे थो हुनखे रब जे तरफ़ां चयो वञे थो लकल लज़ी तमन्नई त जेका घुर केॾी तोखे उहा बि मिलंदी पर वाशरत वज़ाफ़ि दुनिया ही जेका दुनिया आहे न अहिड़ी ॾहूण दुनिया ॿी बि तोखे ॾींदा ही ॿुधूं था न ॻाल्हियूं हिकिड़े माण्हू लाइ एॾो एतिमाम
इन दुनिया जे डहूण जेतरा सोन जा घर चांदी जा घर हीरन जा घर सोन जा महल चांदी जा महल सोन जा वण चांदी जा वण हे अल्लाह जी तखलीक आ हो जने वरी अगी गाल ते गौर करे सोचींदो जे हिकड़े जन्नती के इहा नेमत दी मिले हे सारी दुनिया में नेक साले नबी सिद्दीक जे सब जन्नत में वेंदा तो जन्नत केतरी वडी हुंदी तव्हां सोचींदो को खोट पवंदी अरे खोट किथे पवंदी पाक नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जन्नती जन्नत में हलिया वेंदा जन्नत अञा खाली पई हूंदी हिकड़े हिकड़े माण्हू के केतरी मिले थी वरी केतरी खल्क जन्नत में वञे थी पर अञा जन्नत खाली आ पाक नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया वरी अल्लाह ताला उन ॾियारे हिकड़ी ॿी मखलूक पैदा कंदो ताकि जन्नत भरजी वञे वो कॾहिं गौर कयो अथई एॾी वॾी जन्नत के जंहिं जोड़ियो आहे वो केॾो वॾो हूंदो वो केॾो वॾो ख़ालिक आहे जहन्नम दा तस्करा पढ़ो हदीस किताब सही बुखारी में किताब रिकाब में बाब सिफतुल जन्नत वन नार में सही मुस्लिम में किताबुल जन्नत बाबुन नार यदखुलुल जब्बार मुतकब्बिरून में सुनन तिरमिज़ी में मुस्तकिल किताब और बाब सिफत जहन्नम बिन कुरानी आयतन में हदीसन में करे और कयो नबी से फरमायो जहन्नमी शख्स जी डाठ जबल ओहद जेडी हुई जबल जेडी हुई डाठ एक कन का है कंध वारो जिस्म जो टुकड़ो एडो वडो हुंदो 3 ॾींहनि जो सफ़र करे या 3 मीलन जो सफ़र जेतिरी इहा जाइ हूंदी हिकिड़ो जहन्नमी जहन्नम में एतिरी जाइ वाला रींदो कॾहिं गौर कयो रब फरमाया अमल अन जहन्नम मिनल जिन्नति वन्नास अजमईन जिन्ननि मां इंसाननि मां जेके नाफरमाननि सभिनी जी जाइ जहन्नम आहे पर कॾहिं गौर कर वो जहन्नम केॾी वॾी हूंदी इंसान सोचे तो एॾी वॾी जहन्नम हिकी किथे जाइ खुटी कान पवंदी पर अल्लाह जी शरीयत जे थी खुटदी किथे अल्लाह उहो खालिक आहे उहो मालिक आहे रब जे कुरान में तज़किरो कयो नबी सी में तज़किरो कयो सारे जा सारा मुजरिम जहन्नम में वेंदा पर जहन्नम जो वरी बि चवण हूंदो अञा को हुजे त चे अञा को हुजे त चे पाण फरमाए ता जो रब्बुल आलमीन पंहिंजो पैर मुबारक जहन्नम जे मथां रखंदो जहन्नम जूं दाहूं निकिरी कत कत बस 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 कॾहिं गौर कयो अथव वो केॾो वॾो खालिक आहे यानी कि आलम अरवा में जिसो उन्हें की तखलीक तमा के नजर ईंदी हर जगह दुनिया में जिसो तमा के उन्हें की कुदरत नजर ईंदी केॾो वॾो खालिक आहे हेॾा असां ही तज़किरा पिया कयूं जेके असां ॼाणियूं था अञा अले शाह फरमी वमा यालम जुनूद रब्बिक इल्ला हु उन्हें अञा छा जोड़ियो आहे वो पाणी ॼाणे थो हुन खां सवाइ को ॼाणण वारो कोन्हे को फरमी तव्हां जन्नतनि ते नज़र कंदो कहिड़ियूं जन्नतूं ठाहियूं ने हुननि जे जहन्नम ते नज़र कंदो ऐं वरी अञा वॾी ॻाल्हि जन्नत का ठहणी कान्हे ठही पई आहे कॾहिं कॾहिं का ठही पई आहे ठही पई हूंदी जन्नती हलिया वेंदा सॼियूं साल गुज़री वेंदो जन्नत में जेके गिलमान हूंदा उहे वॾा कोन थींदा जन्नत में जेके जवान हूंदा ओड़ा कोन थींदा जन्नत में जेके कपड़ा हूंदा मेरा कोन थींदा जन्नत में जेके कपड़ा हूंदा पुराणा कोन थींदा न चश्मनि में खोटी अचे न खाध खुराक जे शरीर में ओ कॾहिं सोचो वो खालिक केॾो वॾो आहे ही छा छा ठाहे केॾी ओ फरमी रुगो ठाहियो कोन्हे त इन अल्लाह ला यखफा अलैहि शैउन फिल अर्दि वला फिस समा व हुवा बिकुल्लि खल्किन अलीम रुगो हे जहान जोड़िया कुदसी उन जो शान दब सुञाणो केॾो वॾो बादशाह ये रुगो जोड़िया कुदस बल्कि हर शइ जो इल्म रखण वारो आहे खबरदार ईअं न सम्झो त हींअर जो इल्म रखे तव्हां छा पिया कयो तव्हांजी अला नस्ल छा कंदी तव्हांजो इहो औलाद छा कंदो व इंदहु मफातिहुल गैबि ला यअलमुहा इल्ला हु व यअलमु मा फिल बर्रि वल बहर व मा तस्कुतु मिन वर्क़तिन इल्ला यअलमुहा व ला हब्बतिन फी ज़ुलुमातिल अर्दि व ला रत्बिन व ला याबिसिन इल्ला फी किताबिन मुबीन व मा मिन दाबतिन फिल अर्दि इल्ला अलल्लाहि रिज़्कुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदाहा कुल्लुन फी किताबिन मुबीन ही जेको कुछ छो जेको कुछ थे तो जेको कुछ थियणो आहे वो इहो इल्म रखण वारो आहे जेको अॻे ई ॼाणींदो हो हिन जहाननि जे जुड़ण खां अॻु में सभु शइ तक़दीर जे औराक में लिखराए छॾे तोखे त अॼु नंढड़ी तकलीफ़ आई आहे पर उन अॻु में लिखराए छॾियो हीअं थींदो फिलाना फिलाना जन्नत में पहुचंदा ही नेमतूं वापराईंदा उहे त जॾहिं जन्नत में वेंदा पर मुंहिंजे रब जो ही शान आहे पर मुंहिंजे रब जो ही अज़मत आहे मुंहिंजे रब जो ही शान आहे जो रब अॻु में सभु शयूं लिखराए छॾियो ॾिसो त सही छा कुझु ठाहियो आहे वरी गौर तो कयो हे सब शयूं ठाहियूं त ईअं कोन्हे जो बेख़बर आहे हर शइ जी ख़बर बि रखे थो और रुगो ख़बर न हर शइ जे मथां वस वारो आहे इन अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर व इन अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर व इन अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर व हुवल अलीमुल क़दीर पर हर शइ जे मथां वस वारो आहे
अले छा दुनिया में अग में होयो असा के खबर काने अज दुनिया ले केतरी वडी आ असी कोन जानियो अज मरहला केतरा वडान असी कोन जानियो जन्नती जहन्नम जा मामलात छा न असी कोन जानियो जन्नत के भरण ले केड़ी मखलूक दी असी कोन जानियो पर फरमाइन सब शयूं पैदा कयो इल्म रखे तो हर शे जे मथा वसवारो बा हर शे जे मथा मालिक बुहैया लिल्लाहि मा फिस समावाति वल अर्द पिया ने फरमाया लिल्लाहि मुल्कुस समावाति वल अर्द वमा बैनहुमा पिया ने फरमाया लिल्लाहि मुल्कुस समावाति वल अर्द यगफिरु लिमन यशा व युअज़्ज़िबु मन यशा व कान अल्लाहु गफूरर रहीमा चौथिया ने फरमाया अलम तालम अन्न अल्लाह लहु मुल्कुस समावाति वल अर्द पंजिया ने फरमाया तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन कदीर शहीदा ने फरमाया तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरकान अला अब्दिही लियकूना लिल आलमीन नज़ीरा الذي له ملك السماوات والارض ولم يتخذ ولدا ولم يكن له شريك في الملك وقدره تقديرا سبحان فرمائے فتعالى الله الملك الحق لا اله الا هو رب العرش الكريم اکیدہ ارشاد فرمائے فتعالى الله الملك يولج الليل في النهار ويولج النهار في الليل وسخر الشمس والقمر كل يجري لاجل مسمى ذلكم الله ربكم له الملك والذين تدعون من دونه ما يملكون من كثير نائجاد فرمائے قل اللهم مالك الملك تؤتي الملك من تشاء وتنزع الملك ممن تشاء وتعز من تشاء وتذل من تشاء بيدك الخير انك على كل شيء قدير لہذا فرمائے بسم الله الرحمن الرحيم قل اعوذ برب الناس ملك الناس اله الناس یا رجال فرمائے بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين شان دنیا جوڑیا ہر شے جو علم رکھے تو ہر شے جے متھا وسوارو हर शे अज ते उन्हें जे कंट्रोल में आ काशों जो कंट्रोल में निकती कान न अज्ञान नहीं अगेन मां जके पैदा थियन पिया न को पंजी मर्जी सां में अची नहीं तो जके हिते रहन पिया को पंजे असर सूख सां इन जहान मां हुन जहान में पंजी मर्जी सां वने यकीनन ना अग्या को के पंजी मर्जी सां जहन्नम में मोकले को के पंजी मर्जी सां जन्नत मर्जी फरमाई रुगोने जी हल्दिया وهو الغفور الودود ذو العرش المجيد فعال لما يريد بیداد فرمائی ان اللہ یفعل ما يريد بیداد فرمائی ان اللہ يحكم ما يريد چوتھی داد فرمائی ولكن اللہ يفعل ما يريد فرمائی انہیں جو وسالن والو جی چاہیں تو یہ کرو ان اللہ يفعل ما يشاء جی چاہے تھی کرے واللہ یختص برحمتہ من یشاء جیسے ونے سے رحمت کرے واللہ یرزق من یشاء جن کے ونے سے روزی انہیں وسوارو واللہ یضاعف لمن یشاء جن کے ونے سے وڈھائے وسوارو واللہ یہدی من یشاء جن کے ونے سے ہدایت کرے وسوارو یغفر لمن یشاء جن کے ونے سے معاف کرے وسوارو ویعذب من یشاء جن کے ونے سے عذاب کرے وسوارو وما تشاؤون الا ان یشاء اللہ تمہاں سب جا سب ملو مرضی تمہاں جی کانل دی بلکہ تمہاں انہیں جی مرضی جاتا بیدار ہے ہو ومال تم نے موجودین فی الارض ولا فی السماء ہو زمین انوارو ہو آسمان انوارو سب جا سب ملی ونیو ان کے عاجز کوندہ کرے سگو وَلَئِنْ جِتَمَهُ عَلَىٰ أَنْ يَنْفَعُوكَ بِشَيْءٍ لَمْ يَنْفَعُوكَ إِلَّا بِشَيْءٍ قَدْ كَتَبَهُ اللَّهُ لَكَ وَلَئِنْ جِتَمَهُ عَلَىٰ أَنْ يَضُرُّوكَ بِشَيْءٍ لَمْ يَضُرُّوكَ إِلَّا بِشَيْءٍ قَدْ كَتَبَهُ اللَّهُ لَكَ اگے آپ ہویا سب جا سب ملی ونیو انہیں جو فیصلے میں کہہ کے ردو بدل جو اختیاری کو نہیں کو ہی انہیں جو شانہ اجے تائیں حکم فرمائے انہیں جو پیو نہ تو وقت دیندو وا جن جی حکومت پرانی تھیندی ہے کو جھول کھائندی ہے ہن کتے نے کہ دیکھو معاون کھپے کو مددگار کو فرمائنا ہی اللہ جو شان دو وہ ڈسو تو صحیح کد انہیں جو صد تو دے نمازتے نہ تھا ونجو ہے فاطمہ جی متا ایڈو بادشاہ چے دو فصل میں عشر کڈو جل تیار کونو ایڈو وڈو بادشاہ زکات جو حکم دو نہ تھا کہو ایڈے وڈے بادشاہ ما نا امید تھی جھنڈے جگیاں امید جو ڈیو بارو بیٹھاؤ ایڈے وڈے بادشاہ ما نا امید تھی ایڈی قبر جے متاں بیٹھاؤ بندن میں امید لاتی ایڈو وڈو بادشاہ فرمی ڈسو تو صحیح الا له الخلق والامر تبارک اللہ رب العالمین اس سب گالی پڑی جائے تے وقت گزر دے پر کوب ہن جے معاملے میں فرق کون آیو جو کھڑی کرے معاملہ کے بے حوالے کرے یقیناً معاملہ سب عجب نے حوالے وله الحكم والیہ ترجعون انہیں جے حق میں معاملہ اوڑی تمہاں کے وجنوا ان الحكم الا للہ حلے انہیں جی تھی وہی حقیقی طور تے حاکمہ دنیا میں کیر بکنے جو اللہ نعوذ باللہ
रब मोहताज थियो हुजे, रब के जे सामू हीनो थियो हुजे, फरमाए यकीनन ना वलम यकुल लहु वलियुम मिन ज़ुल्ल वकब्बिरहु तकबीरा। क्या कमजोरी आई हुजे रब के को सहारो ओ यकीनन ना उनके केजी काने परवाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहु कुफुवन अहद। आहे अकेलो पर एड़ो इज्जत वारो, एड़ो अजमत वारो, एड़ो ताकती कुवती कुदरत वारो, बेपरवाह केजी परवाह काने सा। वन्नहु तआला जद्दु रब्बिना मत्तखज़ साहिबतन वला वलदा। न तस घरवाली जी जरूरत, न तस औलाद जी जरूरत। वल्लाहुल गनिय्यु व अंतुमुल फुकरा। वो गनिया के शेजी का परवाह काने इसका, वो हकीकी तौर पे खालिक का, मालिक का, सुजाने पंजे रब जी जात के एडो वडो बा। फरमाए दुनिया में जेडे दिसो वडे में वडी ताकतवर मखलूक का फरिश्तन जी। बुखारी शरीफ पढ़ो, किताबुल वही पढ़ो, बाबू कैफ कान बदल वही पढ़ो। नबी से फरमायो जडे जिब्रील के पान करीमन लिठो पर में जिब्रील के ठम जमीन ते होया, जमीन ने आसमान जे विच वारी खला जिब्रील जे जिस्म का बरी पई। हे जिब्रील जी कदामता उन्हें कहा बाकी तमाम तर फरिश्ता। सही बुखारी पढ़ो, किताब बदल खल्क पढ़ो, बाबू इदा काला हुकुम आमीन पढ़ो। जिब्रील जबर एक फरिश्तो आयो ओ ताइफ के मैदान में, अल्लाह जब भी जबलन जो फरिश्तो आ इजाजत दियो लम्हे भर में ये जबलन के लोडे, जबलन के मिलाए ताइफ अरमा को कौन बचे। अल्लाह जा नबी ये फरिश्तन दी ताकत आ, फरिश्तन दी हैसियत पर मुझे अल्लाह जे गया सब बंदा ये उन्हें जो शाना सब फकीरन वलिल्लाहि यस्जुदु मन फिस समावाति वल अर्द वलिल्लाहि यस्जुदु मा फिस समावाति वल अर्द। फरमाए ज़मीन आसमान वाला सब जा सब सजदे में लगा दिया। यो जिब्रील मीकाईल ये दीगर फरिश्ता इन्नल लज़ीना इंद रब्बिका ला यस्तकबिरून अन इबादतिही व युसब्बिहूनहु व लहु यस्जुदून। सब जा सब अल्लाह की बंदगी में लगा दिया। व युसब्बिहु अर्रादु बिहम्दिही वल मलाइकतु मिन खीफतिही। न वो हमद बयान करना बल्कि ये फरिश्ता अल्लाह की जात का ड्रियन बता। फरमाए ककर जोड़ इहे अल्लाह की तारीफ में मसरूफन व इन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफक़हून तस्बीहहुम इन्नहु कान हलीमन गफूरा। वो तो शान वारो अल्लाह, वो तो अज़मतन वारो अल्लाह, वो ने रब जो शाना। फरमाए सारी दुनिया जी हर शे उन्हें जी तारीफ में मसरूफा। वो एडो अज़ीमा कुल्लु कानल बहर मिदादल लिकलिमाति रब्बी लनफ़िदल बहर क़ब्ल अन तनफ़ज़ कलिमातु रब्बी वलौ जिअना बिमिस्लिही मददा। हिकड़े जलसे में किथे मुमकिन आ, हिकड़ी तकरीर में किथे मुमकिन आ, बल्कि नस्लन जा नस्ल गायन ने अल्लाह जो शान किथे मुमकिन आ। पर में हबीब शरीर इन समुद्र के मस बनाए दे अल्लाह जो शान लिख दे। छा तूने जो इल्म आ, छा तूने जी कुदरत आ, केड़ो कदीरा, केड़ो अलीमा, केड़ो अल्लामा। पर में सरी दुनिया जे समुद्र दी मस खुटी वने वलो जेना बिमिस्लिही मददा। एड़ा ब्या आनियूं तड़े अल्लाह जो शान लाए पुत्र। बरवान सवाल पैदा तो थे जकन एडो वडो बादशाह जगन चैन ही कम कयो आऊं ता सा मोहब्बत कंदस वो कम कजन या न कजन यकीन जानो करण घुरजन। वो कम केड़ा अल्लाह जो दी, अल्लाह जी तौहीद ये सब गालियों नसीन दियूं। हुन बादशाह के सुञाणियूं, हुन जो हुक्म जो कदर कयूं, हुन जी तालीम जो कदर कयूं। हुन ते जॾहिं सुञाणींदासीं यकीन जाना ॿिए पासे लोण ई कोन हटंदासीं। मालिक खां दुआ के जेके ॻाल्हियूं मूं ॿुधियूं ॿुधायूं मालिक इन ॻाल्हियुनि खे सम्झी पंहिंजे ज़हननि में, पंहिंजे दिलो दिमाग़ में असांखे पंहिंजी सची मारिफत नसीब फरमाए, सची पहचान अता फरमाए। यकीन जानो जॾहिं सुञाणींदासीं अल्लाह कंदो मोहब्बत भी दी, इताअत भी दी, फरमा बरदारी भी दी। अल्लाह सिमो के वाक़े में तौफीक अता फरमाए। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।